सांगड़ थाणे जी हद में बुगटी ऐं उमराणी बिरादरी में हलंदड़ पुराणी संगमती तकरार तां बुगटी बिरादरी जे हथियारबंद माण्हुनि फायरिंग करे उमराणी बिरादरी जा 2 माण्हू क़तल करे छॾिया। वाक़े बाद हथियारबंद फरार थी विया। वाक़े जे इतला ते पुलिस पहुची क़तल थी वियल 2 नौजवाननि जा मड़ सिविल अस्पताल सांगड़ आंदा, जिन जी सुञाणप अज़ीज़ गुल उर्फ पप्पू उमराणी ऐं एजाज़ उमराणी तौर थी आहे, जेके अॼु सुबुह रोज़ी सांघीअ माल पिड़ी वञी रहिया हुआ त खेनि हथियारबंद फायरिंग करे क़तल करे छॾियो। पोइ जा मड़ सिविल अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद लाश वाटसन हवाले कया वेंदा। होॾां राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त वाक़ियो पुराणी संगमती तकरार तां पेश आयो आहे। 5 साल अॻु संगमती तकरार तां बुगटी ऐं उमराणी बिरादरी जी धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें हिकु औरत समेत बुगटी बिरादरी जा 2 ॼणा मारिजी विया हुआ, जंहिं ते बुगटी बिरादरी जे माण्हुनि पलांद में उमराणी बिरादरी जे 2 ॼणनि खे गोलियूं हणी क़तल करण बाद फरार थी विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।